आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवांखे भलीकार। अज सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां चूंड जलसा जारी आहिनि। बिलावल भुट्टो छाछरई मीर प्रकाश में जलसा कया आहिनि। उन खां पोइ नवाज़ शरीफ़ पंजाब में पंहिंजे जलसनि में उते वॾा जलसा करे रहियो आहे। वॾा जलसा हाणे थी रहिया आहिनि। जेके मेन सेंट्रल पंजाब जा शहर आहिनि ऐं ॿिया नंढा शहर आहिनि उते उन जा जलसा थी रहिया आहिनि। बिलावल जा सिंध में काफ़ी जलसा अॼु छाछरे जो वारो काफ़ी इम्प्रेसिव जलसो हो। ऐं इन तरीक़े सां ॿियूं जेके सियासी पार्टियूं आहिनि उहो पंहिंजी हाणे इलेक्शन कैंपेन खे सहेड़नि पिया। ऐं हाणे आख़िरी छाकाणि त 6 तारीख़ ताईं उन्हनि खे जलसा करण जी इजाज़त हूंदी ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॾींहुं आराम जो हूंदो उन्हनि जे लाइ। उन खां पोइ 8 तारीख़ इलेक्शन थींदी। तो इहो जेको जलसनि वारो आहे हाणे आख़िरी बाक़ी ॾींहं 4 ॾींहं बचा आहिनि जंहिंमें जलसा थींदा। उन खां पोइ इलेक्शन जो ॾींहुं ईंदो ऐं इलेक्शन में जेका आख़िरी कोशिशूं हुयूं इलेक्शन खे मुलतवी कराइण जो कुझु माण्हुनि जो उहे बि ख़तमु थी वियूं। अॼु इजलास बि थियो आहे सिक्योरिटी इदारनि जो। उन्हनि बिल्कुलु इन में कंफर्म कयो आहे त इलेक्शन पंहिंजे टाइम ते थिए पई, मुकमल सिक्योरिटी फ़राहम कई वेंदी। इतलात वार वज़ीर मुर्तज़ा सोलंकी बि इन हवाले सां कंफर्मेशन्स काफ़ी कयूं। त तंहिंजे करे हाणे इहो को जेको मामूली बि हिकिड़ो चांस हुयो किथे त इलेक्शन में छा आयो आहे उहो हाणे इलेक्शन थींदियूं न थींदियूं सवाल जा निशान हुया उहे ख़तमु थी विया आहिनि। पर ॿी अहम ॻाल्हि अॼु इमरान ख़ान खे सज़ा अची वई आहे निकाह वारे केस में, इहो इद्दत खां पोइ निकाह वारे केस में। ऐं उनखे हाणे टोटल जेका सज़ा आई आहे इमरान ख़ान खे उहा 34 साल थी वई आहे। ख़बर न आहे 34 साल जी मुकमल सज़ा आहे या इहे सभु सज़ाऊं गॾियल हूंदियूं त उहो 14 साल में उहो कंज़ेक्टिव थींदियूं या कंकरेंट थींदियूं या ख़बर न आहे। पर जेकॾहिं मिनिमम बि थिए त 14 साल सज़ा उहा मौजूदु आहे। हाणे इनखे कीअं बि थिए पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त डील वारियूं ख़बरूं इमरान ख़ान सां गॾु हलनि पियूं। ऐं इहे डील वारियूं ख़बरूं जेके आहिनि उहे इहे आहिनि त इमरान ख़ान खे चयो आहे त 3 साल तव्हां सब्र कयो, 3 साल ताईं तव्हांखे सज़ाऊं ईंदियूं, बाद में इहे मामला ख़तमु थींदा। हाणे उन केतिरी सदाकत आहे केतिरी हक़ीक़त आहे ख़बर न आहे। डील सियासतदान सां थींदी रहे थी। हिन मुल्क में इहो का अचंभे जी ॻाल्हि न आहे, उहो ताजुब जी ॻाल्हि न आहे। तंहिंजे करे डील वग़ैरह थींदियूं रहनि थियूं। जेका बुशरा बीबी आहे उनखे हाउस अरेस्ट बनी ॻाल्हि जे शानदार बंगले में कयो वियो आहे। कल्ह इमरान ख़ान कुझु सहाफ़ियुनि सां ॻाल्हायो हो ऐं हू मुसलसल उहे ॻाल्हियूं करे रहियो आहे जिन खे डिनाए कंदो आहे, हमेशह उहो यू टर्न वठंदो आहे। मिसाल हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि थी जेका इमरान ख़ान सां सहाफ़ियुनि सां मुलाक़ात थी जेल में, उहा इहा हुई त आसिफ़ ज़रदारी साहब वटि हिकिड़ो माण्हू नियापो खणी आयो इमरान ख़ान जो त असां जॾहिं हुकूमत में हुआ त असांजी हुकूमत न करायो, असां गॾु हलो ऐं असांखे हिन में सपोर्ट कयो, असांजी हुकूमत न कराइण ॾियो, हिन में असांखे सपोर्ट कयो। जंहिं ते ज़रदारी साहब हुनखे जवाबु ॾिनो हो त हाणे देरि थी चुकियो आहे। इहो आसिफ़ ज़रदारी साहब पंहिंजे हिकिड़े इंटरव्यू में टीवी इंटरव्यू में वाज़े तौर ते चयो। अॼु हुनखे डिनाए करे छॾियो इमरान ख़ान, चयो न मां त मरी वेंदुसि, अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि ई न कंदुसि। पर बहरहाल ही इमरान ख़ान जा जेके यू टर्न्स आहिनि इहे त सियासत में रहिया आहिनि। हाणे मूं पहिरीं बि अर्ज़ु करे चुको आहियां त हाणे केरु एतबार करण लाइ तयारु कोन्हे त पीडीए सां केरु ॻाल्हि कंदो, हुन सां कीअं ॻाल्हाइबो, छा थींदो। ही ॻाल्हियुनि जो सिलसिलो चवनि था डील थी आहे, इमरान ख़ान डिनाए थो करे। पर बहरहाल हिकिड़ी अजीब क़िस्म जी सिचुएशन आहे। पर हक़ीक़त इहा आहे त फ़िलहाल जेका ज़मीनी हक़ीक़त इहा आहे त फ़िलहाल जेल में आहे ऐं 34 सालनि ताईं जेल में आहे। मिनिमम 14 सालनि ताईं हू जेल में हूंदो। नाज़रीन, सियासत ते इन्हनि चूंड मुहिम ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िये निगार आहिनि महमूद शाम साहब। महमूद शाम साहब, बहुत शुक्रिया आपका, आपने हमें वक्त निकाला, आप हमारे लिए वक्त निकाला आपने। महमूद शाम साहब, ये जो ये इलेक्शन अभी हो रहे हैं, ये जो इस वक्त, ये आपको कैसे लग रहा है कि ये इलेक्शन जो 2024 के हैं ये पिछले बाकी इलेक्शंस के मुकाबले में मुख्तलिफ हैं? 70 से पहले हमने 1951 का भी देखा था, पंजाब में हुआ था, तो ये बिल्कुल मुख्तलिफ हैं। क्योंकि पहले वो क्या प्री पोल रिगिंग होती थी, इलेक्शन मैनेज किए जाते थे, और इसमें सब कुछ ही वो जो कहते हैं तारीख से सबक नहीं सीखा, हमने तारीख से बहुत सबक सीखा है। इसलिए इसमें पूरी एहतियात की जा रही है कि अवाम के जो पसंद हो उनको न आने दिया जाए, और जो भी इलेक्शन कमीशन के बहुत से फैसले हैं उसके बाद अदालतों के, तो उससे खुद इस इलेक्शन को मुतनाज़ बनाया जा रहा है, जो कि एक अफसोसनाक अमल है। और सबसे बड़ी चीज़ इसमें है सोशल मीडिया, कि रेगुलर मीडिया अखबार हों या टीवी चैनल वगैरह, तो वो पीछे रह गए हैं और आपका सोशल मीडिया आगे निकल गया है। फिर जिस तरह से एक पार्टी से उसका इंतखाबी निशान नहीं दिया गया, उसकी वजह से भी वो फिर सोशल मीडिया पे ज़्यादा एक्टिव हैं। और
पहले से ही बहुत से लोग उसके जो मुस्बत नतायज की फिक्र हुआ करती थी, तो बहुत से अभी से सोच रहे हैं कि मुस्बत नतायज का पहले से ही इंतजाम कर लिया गया है। जी जी। अच्छा श्याम साहब, इसमें सर ये तो पाकिस्तान में प्री पोल रिगिंग तो मेरे ख्याल में अब लोग नॉर्मल से लेते हैं इसको, ये क्यों नहीं हमारी जो तमाम सियासी पार्टियां हैं ये इंश्योर करती, क्योंकि एक ना एक सियासी पार्टी तो इस्टेब्लिशमेंट साथ मिली होती है, ये तय है। पाकिस्तान में ऐसा ही हुआ है, आपने भी देखा है। तो ये तो क्या हमारी जिम्मेदारी नहीं है, हम सब पॉलिटिकल पार्टीज की जो कि जमहूरियत में और पार्लियामेंट में बिलीव करती हैं? देखिए, मैं तो लिखता आ रहा हूँ कि सिर्फ सियासी पार्टियों को ही नहीं, यूनिवर्सिटियों को, प्रोफेसर्स को, इन सबको करना चाहिए, क्योंकि ये मुल्क की बका और इस्तेहकाम का सवाल है। इलेक्शंस का तरीका है जमहूरियत, बहुत सदियों के बाद तय किया गया कि ये पार्लिमानी निज़ाम हो या सदारती निज़ाम, लेकिन कि अक्सरियत की राय हो और उसमें जो है अवाम की अक्सरियत को इस तरह फैसला साजी में शिरकत का मौका मिलता है। तो इसलिए जो एक फर्द एक वोट का तस्वुर है उसकी इजाज़त होनी चाहिए और उसके लिए ही माहौल बनाना चाहिए। पहले सियासी पार्टियों की जिम्मेदारी है, उसके बाद फिर ये आपके इलेक्शन कमीशन की जिम्मेदारी होती है, फिर अदालतों की, कि वो अच्छे कैंडिडेट्स के लिए राह हमवार करें और फिर अवाम को अपने वोट का, अपनी राय का हक देने का जो है वो मौका मिले, ना कोई किसी मुक्तदर ताकतों की तरफ से दबाव हो, ना कोई बिरादरियों की तरफ से, ना जागीरदारों की तरफ से। तब इलेक्शन एक जो है सही मानों में, हकीकी मानों में इलेक्शन उसी वक्त बनता है। जी महमूद साहब, इसमें सर एक और चीज़ है कि इस वक्त जो सियासी पार्टी या पार्टियां इस वक्त ज़ेर अताब हैं किसी भी वजह से, वही पार्टी 2018 में जो थी बड़ी उनको फैसिलिटेट किया गया, उनके लिए सहूलतकारी की गई, उनके लोगों को जितवाया गया, हालांकि वो 50 सीटें भी नहीं ले सकते थे, या ये हकीकत तो यही है ग्राउंड की रियलिटी। अब वो पार्टी ज़ेर अताब है तो वो कह रहे हैं कि हम पर बड़ा जुल्म हो रहा है। नहीं, मैं इससे इत्तेफाक नहीं करूंगा कि 50 सीटें भी नहीं ले सकते थे, लेकिन जो कुछ भी हुआ है उस वक्त भी गलत हुआ कि किसी भी जो है गैर सियासी इदारे को इन चीज़ों में मुदाखलत नहीं करनी चाहिए, और जो भी है हर पार्टी को पूरा मौका मिलना चाहिए। माजी में जिन पार्टियों को फैसिलिटेट किया गया या जिन पर इताब नाजिल किया गया वो भी गलत था, और उन्हीं की वजह से आज हम जो नतीजा भुगत रहे हैं, और पिछले 85 से पहले गैर जमाती इंतखाबात, फिर 88 से बेशुमार इंतखाबात हुए हैं, तो उनका अगर मुल्क उनकी वजह से मुस्तहकम नहीं हो सका तो वो इन्हीं चीज़ों की वजह से है। और इसको मिसाल नहीं बनाना चाहिए कि अभी 2018 में अगर एक पार्टी उस वक्त बहुत उनको सहूलत मिल रही थी और अब उनको अगर जो है उन पर बहुत ज़्यादा जुल्म हो रहा है तो उसको मिसाल बना लें कि जी ये मकाफात अमल है। इतना जो इस वक्त जुल्म हो रहा है एक पार्टी के साथ, वो पहले किसी पार्टी के साथ इस तरह नहीं हुआ है। तो ये इलेक्शन अभी फिर इसकी इलेक्शन कैंपेन जो है उसकी भी इजाज़त बड़ी देर के बाद मिली है सारी पार्टियों को, और बहुत मुख्तसर मुहिम रही है ये। मेरा ख्याल आज तक जितने इलेक्शन हुए इतनी ये 4-5 हफ्तों की मुहिम है, उसके अलावा नहीं किया गया। तो उससे अवाम को सही तरह पता नहीं चला किस पार्टी का क्या मंशूर है वो क्या करेगी। महमूद साहब, जुल्म तो शहादतों से भी हुआ, जुल्फकार भुट्टो साहब को शहीद किया गया, बेनज़ीर साहिबा को, मुर्तज़ा भुट्टो को शहीद किया गया, बेनज़ीर साहिबा को शहीद किया गया। तो जुल्म तो ये तो खानदान के खानदान उजाड़ दिए गए सियासत में, तो ये तो जेल जाना तो एक आम सी बात है, जेल तो हर किसी को भेज दिया जाता है पाकिस्तान में। देखिए, किसी पार्टी से जो है इलेक्शन सिंबल नहीं छीना गया और उन पे ये नहीं कहा गया कि आप अपने अपने आज़ादाना उन पे लड़ें, ये नहीं हुआ। तलवार की जगह तीर दे दिया गया था, लेकिन ये नहीं था कि उनको कहा गया हो कि क्या अपने अपने कि कोई सिंबल नहीं मिलेगा। सबसे बड़ा जुल्म तो ये हुआ है। उसके बाद तो ये है 7 साल, 10 साल, 14 साल ये जो
सजाएं हैं, ये मार्शल लॉ में भी नहीं दी गई। अब तो निगरान हुकूमत है, जमहूरियत है। हाँ जी सर। महमूद साहब, जी सर, बहुत शुक्रिया आपका सर, आपने मैं ज्वाइन किया और इस तारीख़ी लिहाज से आपसे बात हुई। नाज़रीन, सीनियर जर्नलिस्ट महमूद शाम साहब असां सां गॾु मौजूदु हुआ, जेके चवनि था त हिन दफ़े कुझु घणो ई ज़ुल्म थी रहियो आहे, पर हिकिड़ी मजमूई ॻाल्हि ते त उहे एग्री हुआ त इहो हाणे इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। हिकिड़ी पार्टी खे ज़ुल्म करणु ऐं ॿी पार्टी खे फैसिलिटेट करणु, इहो सिलसिलो केसि ताईं आख़िर हलंदो। माण्हुनि खे पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु थियणु घुरिजे 8 फरवरी ते। माण्हुनि खे छॾनि, जेको ग़लति आहे सही आहे हू ॼाणींदा, ॿिए दफ़े उनजो एहतिसाब कंदा, ऐं इहो सिलसिलो जेकॾहिं माण्हुनि जे पारां आवाम जी राय जे ज़रिए एहतिसाब शुरू थी वञे त बहितर शयूं थी सघनि थियूं। सीनियर जर्नलिस्ट महमूद शाम साहब असां ॻाल्हि कई। नाज़रीन, हलूं था हिकु ॿिए मामले में, जंहिंमें वफ़ाक़ तरफ़ां इरसा एक्ट में तब्दीलियूं ऐं सिंध जे पाणी खे धाड़ो हणण जी जेके कोशिशूं कयूं वञनि पियूं, उन ते वरी ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकु ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, वेलकम बैक। ब्रेक ते वञण खां अॻु में असां ॻाल्हायोसीं त ॿ जेके कोशिशूं कयूं हुयूं, हिकु त पंजाब में स्कीमूं अचनि पियूं पाणी जूं, जंहिंमें पहिरियों जेको मनसूबो आहे चोलिस्तान डेवलपमेंट प्लान आहे, जंहिंमें को 20 लख एकड़ ज़मीन आबाद करण जो प्लान कयो वञे पियो। ऐं उन खां अलावा इरसा एक्ट में तरमीम जी ॻाल्हि थी, जेतोणीकि काबीना तरफ़ां ऑफिशियल जेको मौक़िफ़ आयो आहे सरकारी तर्जुमान जो, उहे चवनि था त काबीना मंज़ूरी न ॾिनी ऐं मामिलो डिफर कयो वियो आहे ऐं को बि ऑर्डिनेंस न पियो आंदो वञे। ये वरी वाज़े तौर ते ॻाल्हि कई आहे मुर्तज़ा सोलंकी साहब जी तरफ़ां। हिन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था, थोरो हिन ते डेवलपमेंट अॼु जी वठूं था। मूंखे जॉइन कयो आहे तजज़ी निगार ऐं पाणी मामले ते काफ़ी गहरी नज़र रखनि था नसीर मेमन साहब। नसीर साहब, ही तव्हां सम्झो त कंफ्यूजन आहे, मामिलो सम्झो त क्लियर थी वियो आहे या अॻी हुकूमत ते हलियो वियो आहे? बहरहाल डेवलपमेंट त थोरी थोरी हलनि पियूं। मोहसिन, हाणे इहा दुई आहे जेका दुखे थी पई, इहा शइ अञा मुकमल तौर ते ख़तम थी न आहे। छो छा त जॾहिं इहो काबीना जे इजलास में ॿ वेझर में काबीना जा इजलास थिया आहिनि, जेको हिन 2 ॾींहं अॻु थियो, उन खां 2 ॾींहं अॻु हिकिड़ो थियो, उन पहिरें वारी जी ॻाल्हि थो कयां, जिते इहो टेबल कयो वियो प्रपोज़ल सब कमेटीअ जे तरफ़ां, त उते घटि में घटि 2 या 3 वज़ीरनि उन जी मुखालफ़त कई। हिकिड़ो त असां ॿुधो आहे, जंहिंजे बारे में असां सभिनी खे ख़बर आहे त प्लानिंग वारे वज़ीर शदीद मुखालफ़त कई, पर मुंहिंजो जेको इस्लामाबाद में थोरा घणा कॉन्टेक्ट्स आहिनि फेडरल कैबिनेट जे अंदरि, उहे चवनि था त शायदि हिकु 2 ॿिया वज़ीर जिन इन जी मुखालफ़त कई हुई ऐं हुननि चयो त इहा शइ हथ चुरान थींदी, हिन वफ़ाक़ी मामलनि सां निगरान हुकूमत खे हिन में न पाइणो घुरिजे। उन ते उहो डेफर कयो वियो, रोकियो वियो। पोइ चयो वियो त तव्हां हिते सोच वीचार करियो ऐं पोइ वरी ईंदड़ इजलास में खणी अचिजो। हाणे ईंदड़ इजलास में एज अ सेपरेट आइटम प्लेस कोन थियो, पर उन में जेको हैंड आउट आयो आहे, तंहिंमें हिकिड़ो ब्लैंकेट इंडोर्समेंट जी ॻाल्हि कई पई वञे, सब कमेटीअ जी लेजिस्लेटिव जेके बि रिकमेंडेशन्स हुयूं उन जी इंडोर्समेंट। हाणे टेक्निकली ॾिसिजे त जेकर उहो सॼो पैकेज इंडोर्स थियो त पोइ ही शइ बि इंडोर्स थी वई। पर साईं नसीर साहब, इहा जॾहिं सरकारी ऐलान थियो आहे त हिन मामले जी रिकमेंडेशन न थी ऐं हिनखे डिफर कयो वियो, त हिन जो मक़सदु इहो थियो त माइनस इहो जेके बि ॿिया लेजिस्लेशन जा मामला हुआ उनखे इंडोर्स कयो वेंदो न। इहो कीअं थी सघे थो त हिकिड़ी कैबिनेट में उनखे इंडोर्स न कयो वियो ऐं ॿी में चयो वियो त हा असां कयूं था ब्लैंकेट? इहो थोरो ॻाल्हि सम्झ में नथी अचे। न, इहा मां तव्हां सां एग्री थो कयां। इंटरप्रिटेशन इहा आहे त या त पोइ उहो जेको रिमेनिंग आइटम उहो वरी डिस्कशन लाइ अचे, जीअं हुनखे चयो वियो त पोइ टेबल ते आणनि, त तव्हां लास्ट टाइम रोकियो, ही असां 4 शयूं बि हुन में एक्सप्लेन कयूं, हाणे अप्रूव कयो, पर एज़ आइटम जेको डेफर्ड हो उहो एज़ अ सेपरेट आइटम हुते प्लेस ई न थियो आहे। तो हिकिड़ी इंटरप्रिटेशन एब्सोल्युटली आहे। अच्छा, हिकिड़ी बिल्कुलु ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, मां लगातार मुख़्तलिफ़ जेके कॉन्टेक्ट्स आहिनि हिते, थोरा घणा असांजा, मां वर्किंग जर्नलिस्ट बि कोन आहियां, तंहिं करे घणा राब्ता मूं वटि आहिनि, पर जेतिरा बि मुंहिंजे पहुच आहे उन में हिकिड़े ज़रिए त अॼु मूंखे चयो सुबुह त उन जो ख़्यालु आहे उन ज़रिए जो, ऐं उहो इम्पॉर्टेंट सोर्स हुयो, सफ़ा चट सोर्स कोन्हे। उन चयो त ऑर्डिनेंस तयारु थी ऐं शायदि वज़ीर आज़म हाउस ऑफिस मां सदर जे ऑफिस ॾांहुं रवानो थी वियो आहे या पहुची चुको। उहो हिकिड़ो सोर्स हुयो। मूं वरी फेडरल कैबिनेट में हिकिड़े ॿिए कॉन्टेक्ट खे अप्रोच कयो, उन जेका टेक्निकल वज़ाहत चई, उन चयो त ऑर्डिनेंस जेकर वेंदो न प्राइम मिनिस्टर ऑफिस मां, हिकिड़ो त तव्हां चओ खणी त एंडोर्समेंट थी वई पैकेज जी, हिकु घड़ीअ लाइ मञूं, तव्हां हुन में इहो बि शामिल हो, जंहिं ते हू राज़ी न हो, पर चई मां फ़र्ज़ थो कयां।
चई त ऑर्डिनेंस जेकर प्राइम मिनिस्टर ऑफिस मां वेंदो सदर ॾे त पोइ उहो काबीना में डेफिनेटली अलॻि हिकु आइटम तौर एज ऑर्डिनेंस इंडोर्समेंट सेपरेट प्रेज़ेंट थियणो आहे। प्रोपोज़ल ॿी शइ आहे, हुनजो त प्रोपोज़ल जेकर इंडोर्स थी बि वञे न त बि ऑर्डिनेंस मोकिलणो आहे, हुनजी अप्रूवल अलॻि आहे लीगली। ऐं इहो अलॻि एजेंडा आइटम आहे, बाक़ाइदा इहो अलॻि एजेंडा आइटम आहे हिकिड़ो। एग्जैक्टली, सो हुन चयो त टेक्निकली इहो थी नथो सघे, इहो अलॻि आइटम तौर ईंदो जंहिंखां पोइ प्राइम मिनिस्टर ऑफिस मोकिले सघंदी या अथोराइज़ कोन्हे। पर हाणे ॾिसो हिन मुल्क में हिन वक़्तु जंहिं तरह सां निगराननि जी मौजूदगी में कई फ़ैसिला अहिड़ी तरह थियनि था जो न इख़लाक़ियात आहे, न क़ानूनियात आहे, न आइनियात आहे, कुझु बि कोन्हे। इहे शयूं थियनि त पयूं न। सो असां हिन इम्कान खे 100% रद्द करण जी पोज़ीशन में न आहियूं जेसिताईं त को चिटी तरह वाज़े ॻाल्हि थिए त ऑर्डिनेंस पियो। रज़ा रब्बानी साहब जो पब्लिक स्टेटमेंट आहे, उहो चवंदा हिन मुल्क में प्रैक्टिकली आइन मुअत्तल आहे। पोइ हलाइनि पिया त ठीकु आहे, ॿी ॻाल्हि हुननि जो चवणु आहे त आइन मुअत्तल आहे त हिते कुझु बि करे सघनि था। आई टोटली एग्री। सो इन जे करे तव्हां हिन अंदेशे खे रद्द नथा करे सघो। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे तव्हांजा जेके ऑफिशियल जर्नलिस्टिक सोर्सिस आहिनि उहे इन शइ खे ज़रूरु ट्रैक कनि ऐं क्वेश्चन बि कनि, प्राइम मिनिस्टर ऑफिस खां क्वेश्चन कनि। तव्हां त लिखत में मीडिया पुछी बि सघे थी, ह्यूमन राइट्स एंड राइट टू इंफॉर्मेशन जे बि अंदरि पुछी सघे थी। साईं हुनमें 15 ॾींहं लॻी वेंदा साईं नसीर साहब, हुनमें लॻी वेंदा 15 ॾींहं लॻी वेंदा कानून मुताबिक़ जेसिताईं हुकूमत हली वेंदी उहो ॿी अची वेंदी। पर हिकिड़ो ॿियो जेको अहम शइ आहे, चोलिस्तान वारो मनसूबो आहे उहो त SIFC लॻभॻि मंज़ूर करे चुको आहे ऐं उनजी सिफ़ारिश करे चुको आहे। हाणे SIFC जो हुकुम आहे, सिफ़ारिश आहे, राय आहे, या मूंखे ख़बर न आहे, पर SIFC चोलिस्तान मनसूबे खे काफ़ी अॻिते वधायो आहे। उनखां अलावा ॿिया बि कैनाल्स आहिनि जिन जी ॻाल्हि कनि पिया। त हीउ चोलिस्तान मनसूबो जेको 20 लख एकड़ वारो आहे त इहो ईअं कीअं आबाद थी वेंदो पंजाब जे पंहिंजे हिसे मां? 20 लख एकड़ हिकिड़ो वॾो पंहिंजो वॉल्यूम आहे ज़मीन जो। जी मोहसिन, रुगो प्रीवियस आइटम ते हिकिड़ो 10 सेकंड जो कमेंट करे अॻिते था वधूं त जेकर सदर ऑर्डिनेंस जारी करे बि छॾे त उहो लाज़मी हूंदो त 3 महीने अंदरि पार्लियामेंट उनखे इंडोर्स करे, अदरवाइज़ ख़तम थी। हाणे अचूं था चोलिस्तान, समादार चोलिस्तान, पहिरें ग्रेटर चोलिस्तान जी ॻाल्हि थी, समादार चोलिस्तान जी ॻाल्हि थी। पंजाब हमेशह जीअं अंगनि अखरनि जो हिकिड़ो टिक्साट ठाहींदो आहे, किथां न किथां जोड़ कट करे। जीअं कालाबाग लाइ पाणी जी अवेलेबिलिटी जी ॾिसो कीअं जोड़ कट करे ठाहे खणी ईंदा। वो तो ANG अब्बासी साहब हिकिड़ी मुख़्तलिफ़ जोड़कट साम्हूं आणे उनखे ख़तमु करे छॾियो। हिन मामले में बि हिकिड़ी जाली जोड़कट साम्हूं आंदी वई आहे जंहिंमां इहो तासुर जो नथो वञे। यानी तव्हां अंदाज़ो कयो त फ्लड वाटर जे शेयर खे बुनियाद बनायो थो वञे नवनि कैनालनि लाइ। भई फ्लड वाटर को अकार्ड में गारंटीड सप्लाइड वाटर थोरी आहे। फ्लड वाटर आहे, जॾहिं फ्लड अचे तो उहा त फ्लड थी सघे थो, 8 महीना न 8 साल न अचे, 10 साल न अचे। सतलुज जी पुठी हाईएस्ट फ्लड 35 सालनि खां पोइ हिन सतह जी फ्लड आहे। तो तव्हां फ्लड ते अॻु में बि कैनाल प्लान कया, उनखे वरी तव्हां 1991 जे अकार्ड में उनखे रेगुलर कराए छॾियो। इहा पुराणी प्रैक्टिस आहे त जाली साज़ी करे हिकिड़ा इहा कैनाल इलीगल अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि। फ्लड वाटर ते खे बेस बनाए प्लानिंग नथी करे सघिजे, सिंपल रीज़न आहे। न पोइ साईं नसीर साहब चोलिस्तान जो 20 लख एकड़ जो मनसूबो आहे, ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 जो मनसूबो आहे, हाणे 1 त थी वियो, उन्हनि ज़ोरी कराए छॾियो। उन में बि लखें एकड़ ज़मीन आहे, उन खां पोइ जलालपुर कैनाल में लखें एकड़ ज़मीन आहे। त इहे सभु जो सभु फ्लड ते कीअं थी सघंदियूं? उनजो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त जॾहिं फ्लड में पाणी न ईंदो, केतिरा ई साल न ईंदो, पोइ इंडस मां ज़ोरी वाटर डाइवर्ट कंदा, ऐलानियल तौर कनि, अणऐलानियल तौर कनि। टेलीमेट्री इन प्लेस कान्हे, का बि वॉच एंड वार्ड सिस्टम उते आहे कोन, कंहिंखे पतो न आहे त किथां पाणी केतिरो डाइवर्ट थो थिए। तंहिं करे इहा उर ज़ोरा ई करे सघनि था लीगली कॉन्स्टिट्यूशनली वाटर रिकॉर्ड मूजिबि। पहिरीं ॻाल्हि त ॾिसो जेका प्रोविजन वाटर रिकॉर्ड में कोन्हे इहो बि ज़हन में रखो, वाटर रिकॉर्ड ते पाणी डिस्ट्रीब्यूट थियणो आहे न। एनीथिंग आउट ऑफ वाटर रिकॉर्ड कीअं थी अची सघे? न हुन जा 10 डेलीज़, न हुन जो अप्रूवल, न हुन कैनाल जो हुन प्लान में ज़िक्र। कंप्लीटली इलीगल अनकॉन्स्टिट्यूशनल कमु हूंदो इहो। साईं पंजाब जे लाइ कुझु बि हिन मुल्क में अनकॉन्स्टिट्यूशनल आहे कोन, हू पंहिंजी मर्ज़ी हलाईंदा आहिनि जीअं हलाइनि पिया। ॻाल्हि सॼी आहे त सिंध जूं गवर्नमेंट, सिंध जूं सियासी पार्टियूं, सिंध जी सिविल सोसाइटी उहो उनको केतिरो रेज़िस्ट कनि थियूं, ऐं हींअर ताईं पाकिस्तान ठहण ताईं त रेज़िस्ट कंदा आया आहिनि। ऐं हिन ख़ुदि तव्हां ॾिसो निगरान हुकूमत बि उन्हनि जी ठहियलु आहे ऐं उन्हनि केॾो रेज़िस्ट कयो आहे। ख़ुदि CM साहब ख़त लिखी रहिया आहिनि। आबपाशी खाते जे सेक्रेटरी नियाज़ अब्बासी साहब सख़्तु हिकिड़ो लेटर लिखियो आहे CM साहब खे त इहो माना अॻिते तव्हां पंहिंजो प्राइम मिनिस्टर खे ख़त लिखियो वञे। त हिते त घटि में घटि कंसेंसस आहे सॼी सिंध में। मुझे ख्याल आहे मोहसिन माज़ी जो तजुर्बो ॿुधाए थो त हुकूमतूं हिकु लिमिट खां मथे स्टैंड न वठंदियूं। इहो सिंध जे अवाम खे जेको कुझु हिन ते पॉलिटिकल पंहिंजी मूवमेंट करणी पवंदी, पॉलिटिकल पार्टीज़ खे लीड करणी पवंदी,
मीडिया में जीअं तव्हां जहिड़ा दोस्त सुठो किरदारु निभाइनि था। अनफॉर्चुनेटली हींअर पॉलिटिकल पार्टीज़ खे असां हिन इशू ते घणो एक्टिव न ॾिठो आहे। वरी बि लीड पॉलिटिकल तव्हांजे मीडिया जा कुझु सर्कल्स कनि पिया, सिविल सोसाइटी कुझु थोरो घणो दांग करे पई, पर मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त येस हिकु चूंडियल हुकूमत जॾहिं बि अचे त उनजे थ्रू मुकमल प्रेशर पार्लियामेंट में अंदरि असेंबलीअ जे थ्रू, रुगो ख़त पट सां ही एतिरा त दीनदार आहिनि कोन जो अवां जे हक़ जे लाइ जाइज़ ख़त ते पहुते हटी वञनि। पंजाब जो इहा रवश आहे औरज़ोराई वारी, ॾाढ मुड़सी वारी पुराणी, इनखे रुगो स्ट्रॉन्ग पॉलिटिकल पुश सां रोके सघिजे थो। अदरवाइज़ बि मां आख़िरी ॻाल्हि चवां, तव्हां SIFC जी ॻाल्हि कई त उन्हनि सिफारिश कई आहे या राय ॾिनी आहे, उहे सिफारिश कनि, राय ॾियनि, ख़्वाहिश ॾेखारीनि या रुगो ख़्वाब बि ॾिसनि या घिटीअ में विधे बि चवनि, सभिनी खे हुकुम सम्झो वञे। इहो त ख़ैर हुकुम बिल्कुलु आहे, पर इहा SIFC जेका आहे इहा त मां त हिनखे सम्झां थो त पंजाब PFC आहे, पंजाब फैसिलिटेशन काउंसिल थी वई आहे। ॿियो त हिन जा प्रोजेक्ट असां ॾिसूं पिया, उन्हनि खे फैसिलिटेट करण लाइ अचनि पिया था। तव्हांजी पार्लियामेंट, तव्हांजा सभु इदारा कंहिं न कंहिं शिकिल में पंजाब फैसिलिटेशन जो रोल 75 सालनि खां प्ले कनि पिया। इन जे करे वफ़ाक़ जूं मामला ख़राब थींदा रहनि था, इन जे करे सूबनि जे अंदरि हालतूं बदतर थियनि थियूं, इन जे करे मुल्क जा माज़ीअ में टुकरा थिया, इन जे करे मुल्क जा सूबा अॼु ताईं रोज़ उते बाहि भरी पई आहे। ऐं उन जे बावजूदि हिननि खे अलाह अकुल नथो ॾिए त हिन मुल्क जी का सिजणाइप कनि, इहा हथ वठी मुल्क में ॿियो बम्बट ॿारणु चाहिनि था। हिननि जो सदाई शौक़ु रहियो आहे, सुख सां वेहंदा कोन्हनि, इहो बम्बट ॿारींदा, मुल्क जे अंदरि हालतूं वरी ख़राब कंदा। सही में नसीर साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, SIFC जेका आहे इहा भला असां त तव्हां असां सॼी सिंध चाहे थी, बाबा जेका इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे उहा कराची खां सवाइ बाक़ी सिंध जे ज़िलनि में वॾे पैमाने ते इंडस्ट्री लॻाइनि त केरु खे रोके थो? इंडस्ट्री आणनि, SIFC ॾे हुकुम करे, रिक्वेस्ट करे, वट एवर करे, पर बाक़ी सिंध जे ज़िलनि में इंडस्ट्री खे आणण में हिनखे रोके केरु थो? इन पासे हिननि जी नज़र छो नथी वञे? न, मसइलो इहो आहे त जेकर रियली माण्हुनि जी डेवलपमेंट ऑब्जेक्टिव हुजे न त पोइ पाकिस्तान वटि 100 ऑप्शन आहिनि। मां चवां थो कुझु बि न कयो, तव्हां रुगो सयाहत ठीकु कयो चइनी सूबनि जी। मां लिखी थो ॾियां, कंहिं बि तव्हां अधु पढ़ियल सयाहत जे माहिर खां वञी तजुर्बो करायो, मुंहिंजो त तजुर्बो हुन फील्ड में एॾो कोन्हे को। मां यकीन सां चवां थो जेतिरो हींअर टोटल एक्सपोर्ट वॉल्यूम आहे सिर्फ़ु सयाहत हुन खां वधीक ॾेई सघे, बिना झेड़े, बिना फसाद जे। सॉफ्ट इमेज वधायो, मुल्क जो चङो इमेज ठाहियो ऐं पैसो बि कमायो, उहो करे सघिजे थो। ज़रूरत कॾहिं आहे तकरारी मामले में वञण जी, पर हिते शॉर्टकट्स जो शौक़ु आहे। अॼु पैसा ठहनि, सुभाणे विरायूं परीहं खाऊं, एतिरी तकड़ आहे, सब्र कोन्हे। अवाम जी डेवलपमेंट जा, मुल्क जी डेवलपमेंट जा हज़ार सेनर ऑप्शन आहिनि। फज़ीलत सां मुल्क खे तरक़ी ॾियारे, मुल्क में लॉन्ग टर्म डेवलपमेंट प्लान आणनि, स्टेबल डेमोक्रेसी आणनि। इन क़िस्म जे उरज़ोराइन जे में वञी मुल्क खे, वफ़ाक़ खे कमज़ोर करण बजाए, माण्हुनि खे मुल्क खां कमज़ोर करण जे बजाए, उन रिश्ते खे कमज़ोर करण बजाए, तव्हांजी ॻाल्हि सही आहे, इंडस्ट्री इज़ वन ऑप्शन, सयाहत कुड बी अनदर, इंटरनेशनल ट्रेड कुड बी थर्ड, हज़ार शयूं आहिनि जेको पाकिस्तान करे सघे थो। अनफॉर्चुनेटली उन तरफ़ ध्यानु कोन्हे, उहा तरजीह कान्हे। उन्हनि जी ध्यानु घणो करे पंजाब ई हूंदो आहे, उते ई थींदियूं आहिनि। नसीर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, नसीर मेमन साहिब असांखे जॉइन कयो। SIFC ऐं जेका इन्वेस्टमेंट पाकिस्तान में थिए उनखां केरु बि इनकार कोन थो करे। SIFC जो जेको स्ट्रक्चर आहे उहो तमामु हिकिड़ो सघारो स्ट्रक्चर ठाहियो आहे जीअं शयूं अॻिते हलनि, पर इहे जेके सभु शयूं अॻिते हली सिर्फ़ु पंजाब खे फैसिलिटेशन थींदी ऐं SIFC पंजाब फैसिलिटेशन काउंसिल जेकॾहिं ठाही वेंदी त सिंध जा माण्हू छो करनि ते एतबार कंदा? शयूं बहितर थियनि, प्रोजेक्ट्स सिंध में आंदा वञनि, सिंध में इंडस्ट्री लॻाई वञे, हिते बहितर खां बहितर प्रोजेक्ट आंदा वञे, इरीगेशन जा बहितरीनु प्रोजेक्ट हिते आंदा वञनि त पोइ ख़बर पए। पर फ़िलहाल ताईं त पंजाब फैसिलिटेशन ई असांखे लॻे थी। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां वरी हिकिड़े ॿिए मामले ते ॻाल्हाईंदासीं जंहिं ते हाणे घटि ॻाल्हायो वञे पियो। हाणे असां अॼु हिन सेगमेंट में ॻाल्हि कंदासीं फातिमा फरोड़ो जे केस ते, जंहिंजी कल्ह हिकिड़ी हेयरिंग थी। इहो थोरो असांखे लॻे थो त जेका हेयरिंग आहे उहो स्लो तरफ़ वञी रही आहे, छाकाणि त हिकिड़ो 2 महीना पहिरीं हिकिड़ो फ़ैसिलो हाई कोर्ट जो आयो हो जंहिंमें वाज़े तौर ते लिखियो वियो हो त हिन जे ट्रायल जेको आहे उहो 2 महीननि में ख़तमु कयो वञे, पर अञा ताईं शुरू न थी सघियो आहे। पहिरीं त इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पोइ हिनजी असांखे लॻे थो हाणे सिविल सोसाइटी खां माण्हुनि खां इहो केस बैक बर्नर ते हलियो आहे। इलेक्शन बि हिकिड़ो सबबु आहे, पर बहरहाल बैक बर्नर ते हलियो वियो आहे, पर आवाज़ TV हिन खे बैक बर्नर ते वञणु न ॾींदो ऐं असां त मुसलसल हिन जी पोइवारी कंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे सफ़दर किरासुर साहिबु, वकील आहिनि ऐं हिन केस खे वॾी गहराई सां ऐं हर इन ते ॾिसनि पिया। किरासुर साहिबु, वॾी महिरबानी तव्हांजी। किरासुर साहिबु, ही असांखे ख़बर हुई हिकिड़ो फ़ैसिलो बि आयो हाई कोर्ट जो त हिन खे 60 ॾींहंनि में ट्रायल शुरू कयो वञे, 60 ॾींहं में ट्रायल ख़तमु कयो वञे, पर अञा त शुरू न थी सघियो आहे। सर, हाई कोर्ट जो फ़ैसिलो हुयो त 60 ॾींहं न पर 90 ॾींहं।
त नवे ॾींहं में मटीरियल एविडेंस जेका आहे उहा रिकॉर्ड कयो। मटीरियल एविडेंस में मुराद इहो आहे त फरियादी जा चश्मदीद गवाह ऐं डॉक्टर ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसर। जॾहिं इहे मटीरियल एविडेंस रिकॉर्ड थींदी आहे त ईअं सम्झो त 90% ट्रायल प्रोसीड थी वेंदो आहे, या 90% कंप्लीट थी वेंदो आहे। तो हाई कोर्ट जो डायरेक्शन इहे हुयो। बाक़ी केस में जेका डिले जी वजह इहा आहे त जवाबदार यानी हिन वक़्तु तमामु घणा वकील चेंज करे चुका आहिनि। हर 3-4 हज़ारनि खां पोइ ॾिसूं था त को नओं वकील थो अचे, ऐं जवाबदारनि जूं इहे डिलेइंग टैक्टिक्स आहिनि। ऐं हर जाइ ते इहो थींदो आहे पाकिस्तान में, जिते अहिड़ो को केस हाईलाइटेड हूंदो आहे ऐं जिते कन्विक्शन जा चांसिस घणा हूंदा आहिनि त पोइ इहे हथ खणण इस्तेमालु थींदा आहिनि। इहा बि वजह आहे। ॿियो हिन में वरी इहो बि इशू हुयो त हिकिड़ो लेट ऑफ एक्यूज़ दौरान तफ़्तीश उहो लेट ऑफ थियलु हुयो ऐं अदालत वरी हुनखे शोकाज़ ॾिनो। शोकाज़ जो हुन जवाबु ॾिनो त अदालत हुनखे वरी एज़ एन एक्यूज़ जॉइन करे छॾियो आहे। ऐं चार्ज न फ्रेम न थियण जी वजह एसएचओ खे एज़ ए को एक्यूज़ड कयो वियो आहे, इहे था चओ तव्हां? जी जी जी। अच्छा, हिकिड़ो ॿियो मुल्ज़िम मक़सदु इन में शामिल थी चुको आहे? जी जी। तो हाणे वरी ट्रायल जो छा इम्कान आहे, कॾहिं शुरू थींदो इहो ट्रायल? ऐं ट्रायल हिन वक़्तु जेका डिले थी उनजी वजह इहा आहे त जवाबदारनि हिकिड़ी दरख़्वास्त ॾिनी सेक्शन 23 एंटी टेररिज़म एक्ट, जंहिंमें हुननि जो इहो मुतालबो त जेका इंसदाद दहशतगर्दी अदालत आहे इनखे अख़्तियार कोन्हे हीउ केस हलाइण जो, लिहाज़ा हीउ केस ट्रांसफर कयो वञे हिकिड़ी रेगुलर सेशन कोर्ट ॾे। ऐं उहा रेगुलर बि उहा वरी स्पेशल कोर्ट आहे जेको 2020 में एंटी रेप एक्ट आयो, पोइ सिंध असेंबली पास कयो, उन मुताबिक़ जुरिडिक्शन ठहे पई हिकिड़े स्पेशल कोर्ट जी। छो त हिन केस में हिकिड़ो रेप जो बि इल्ज़ाम हुयो। पर तकिड़ो ट्रायल वारो बि त इहा फैसिलिटी हासिल आहे या मौजूदु आहे जेको तकिड़ो केस हलाइबो ऐं हुनखे उकलाइबो जल्दी? तकिड़ो सही त सही था चओ, हूअं त असांजे एटीसी एक्ट में इहो आहे त 7 ॾींहंनि में केस हलाए पूरो करिणो आहे, पर हिते ईअं थिए कोन थो। हाणे हाईकोर्ट डायरेक्शन आहिनि, उन ते अदालत पंहिंजो ज़ोर पूरो लाए थी न। अदालत हर हफ़्ते में 2 हाज़िरियूं रखे थी, ऐं हिन हाज़िरी जेका लेख आहे हिन ते जेका स्टेज आहे त केस एमल कंहिं में थींदा। छो त हिकिड़ो पहिरियां फतवा थोरो वारो केस हुयो, उनखां पोइ वरी जवाबदारनि पारां हिकिड़ो मेड़ाको करायो वियो जंहिंमें केस ते असरअंदाज थियण लाइ कुझु धमकियूं ॾिनियूं, उहो बि केस आहे। टियों केस आहे त जवाबदारनि खे कंहिं पनाह ॾिनी, माना 3 एफआईआर आहिनि। त 3 एफआईआरनि खे एमल कैम्बेट करे हिकु ई केस ठाहींदा। इहो अदालत सभु जो व्यू आहे त जीअं हिकिड़ो केस हले एविडेंस हिकिड़ी हले, छो त पोयां जेके केस आहिनि उहे पहिरें जो तसलसल आहे, तंहिंजे करे उहे क्राइम्स हिन सां कनेक्टेड आहिनि। तो हीअ जेका नेक्स्ट स्टेज आहे एमएल कमीशन बि थींदी, इनशाला चार्ज फ्रेम बि थींदी। चार्ज फ्रेम थियण खां पोइ फरियाद जी गवाही शुरू थींदी। अच्छा, करांदो साहब, जेका एविडेंस आहिनि उहे त कंप्लीट थी चुका आहिनि, उहे हाणे त वरी ॿीहर कोन थींदा। एविडेंस जेके कलेक्शन आहे उहा पूरी थी चुकी आहे ऐं हुन में हाणे का इन्वेस्टिगेशन मुकमल थी चुकी आहे, जंहिंखे चऊं एविडेंस बि कलेक्ट थींदो आहे, जंहिंमें उहा कंप्लीट रिपोर्ट सबमिट थी चुकी आहे? बिल्कुलु कंप्लीट थी वई आहे। हिन वक़्तु जेका एविडेंस कलेक्ट थी आहे जंहिंमें रेप थियल त आहे, पर रेप जो कनेक्शन अरेस्टेड एक्यूज़ सां कंहिंसां कोन थो मिले। बाक़ी मर्डर आहे ऐं ॾोह ॾकाइण जी सज़ा आहे, चाइल्ड लेबर आहे, रिस्ट्रेंट ऑफ चाइल्ड लेबर एक्ट, इहे माना ॾोह जेके ठहिया आहिनि जेके इन्वेस्टिगेशन जे नतीजे में। ऐं हुननि जो ज़मानतूं सभु एग्ज़ॉस्ट थी चुकियूं आहिनि ट्रायल कोर्ट मां, हाई कोर्ट मां ऐं सुप्रीम कोर्ट मां बि, जेके अक्यूज़ड आहिनि सभु जा सभु? पर सुप्रीम कोर्ट कोन विया आहिनि। बाक़ी हिते ट्रायल कोर्ट जेका खैरपुर जी एटीसी आहे उतां हुनजे हिकिड़े जवाबदार जो बेल हुननि फाइल कयो, जेको उतां रद्द थियो। उनखां पोइ हाई कोर्ट विया, हाई कोर्ट बि रद्द कयो ऐं जस्टिस इकबाल कलड़ो साहिबु जंहिं डायरेक्शन बि ॾिना हेठी कोर्ट खे त उहा 3 महीननि में मटीरियल एविडेंस रिकॉर्ड कयो। तंहिंजो मक़सदु आहे त अञा हुननि जे ज़मानत वारो जेके अञा हिकिड़ो ऑप्शन मौजूदु आहे सभिनी एक्यूज़ड वटि, सुप्रीम कोर्ट वारो? हा, सुप्रीम कोर्ट जे लाइ हुननि ऑप्शन आहे, पर हुननि अञा ताईं अवेल न कयो आहे। मां पर इहो टाइम बार्ड हूंदो आहे सर? इहो तव्हां ज़मानत केसी ताईं वठी सघो था, कॾहिं बि वठी सघनि था? हा, इहो कॾहिं वठी सघनि था। अच्छा, माना इहो केस अञा हुननि खे ज़मानत वारो ऑप्शन आहे। त तव्हां छा सम्झो हीअ जेका सियासी सूरत हाल आहे या जेका नई हुकूमत अचणी आहे या ही मौजूदा हुकूमत में आहे, त इन ते सियासी असर या हुकूमत तब्दीली जो को असर पइजी सघे थो हिन केस ते?
साईं जॾहिं दौरान तफ़्तीश हुयो तॾहिं त सभु कुझु इहा शइ पॉसिबल हुई त जेके सियासत में हूंदा आहिनि, पावर में हूंदा आहिनि, तफ़्तीश ते वॾे पैमाने ते असरअंदाज़ थींदा आहिनि। हिन वक़्तु जेका इन्वेस्टिगेशन कंप्लीट आहे ऐं कोर्ट फॉर ट्रायल केस फॉर ट्रायल पेंडिंग आहे APC कोर्ट में, ऐं जेको असांजो जज साहिबु आहे माशाअल्लाह अलाह थी उनखे वॾी हिमत ॾिनी आहे, हौसलो बि ॾिनो आहे ऐं कंहिंजे आॾो को झुकण वारो कोन्हे को। मां नथो सम्झां जेकॾहिं का उनजी हुकूमत अची बि वञे त केस जे ट्रायल ते असरअंदाज़ थींदा। मुंहिंजो मक़सदु आहे सभु शयूं कंप्लीट आहिनि। हाणे तव्हांखे छा थो लॻे सर, केस ट्रायल कॾहिं खां फॉर्मल शुरू थींदो? साईं चार्ज फ्रेम जंहिं ॾींहुं थींदी आहे उन ॾींहं खां ई ट्रायल स्टार्ट हूंदो आहे। हाणे ही चार्ज फ्रेम त थी वेंदी, पर जीअं मां तव्हांखे अगरि वक़्तु कयो त जवाबदारनि जा हिकिड़ा टैक्सिस आहिनि त बाबा वकील मटाईंदा रहो, हर वकील ईंदो, नओं वकालो मां ॾींदो, वरी चवंदो मूंखे डेट खपे, मां अञा तयारी न कई आहे, मूंखे डॉक्यूमेंट सप्लाई कोन्हनि। इहे डिलेइंग टैक्स इस्तेमालु थियनि था जीअं उमेर भा वारे केस में जेको हलिया आहिनि, इहो इशू न हुजे। ऐं इन शइ खां असां वाक़िफ़ आहियूं, अदालत बि इन शइ खे गहराई ताईं सम्झे थी त डिलेइंग टैक्स आहिनि, पर अदालत पंहिंजे हिसाब सां पूरी कोशिशि करे थी त करांदर साहब, मां वकील न आहियां, न ई कानूनी मार आहियां, पर इमरान ख़ान जे केस में, साइफर केस में बि इहे टैक्टिस इस्तेमालु थिया ऐं अदालत रद्द करे छॾियो उन्हनि खे, इहे डिलेइंग टैक्टिस कोन हलंदा ऐं उन्हनि खे साबित थी वियो त डिलेइंग टैक्टिस आहिनि। जेकर हिन अदालत बि डिलेइंग टैक्टिस साबित थिया आहिनि त उन्हनि खे त शुरू करणु खपे टेक्निकली बाय लॉ। त इमरान ख़ान जे केस जे हवाले सां त मां इहो चवंदो त उन में जेके कानूनी घुर्जूं पूरियूं कोन थियूं, जीअं प्रोसीजर हिकिड़ो हूंदो आहे, भला जवाबदार घटि में घटि जरे हक़ हुजणु घुरिजे, पंहिंजे डिफेंस में 342 CRPC जा पंहिंजो बयानु डिटेल रिकॉर्ड, कोई शइ कोन थी। उहो हिकिड़ो ॾिसो त पॉलिटिसाइज़ थियल केस आहे, उहो मेरिट ते न आहे। असां अचूं था फातिमा फवाड़े वारे केस ते त अदालत इहो अख़्तियार आहे जेकॾहिं जवाबदार जा वकील न बि हलाइनि त उहो पापर एडवोकेट जेको हर वक़्तु कोर्ट मौजूदु हूंदो आहे उनजो ऑर्डर करे सघे थी। त उहा जेकॾहिं जवाबदारनि जा वकील केस खे प्रोसीड नथा कनि त पापर एडवोकेट ऑन बिहाफ ऑफ अक्यूज़ उनखे प्रोसीड कंदो। ठीकु साईं, करांदर साहिबु, उमेदु आहे त केस जल्दी ट्रायल केस में वेंदो ऐं अॻिते हलंदो ऐं 90 ॾींहंनि में जो फ़ैसिलो अची वञे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे अपडेट कयो। तव्हांजे सफ़दर कनासरो साहब मौजूदु हुआ जेके हिन केस खे फॉलो कनि पिया, प्रो बोनो फॉलो कनि पिया ऐं बिना कंहिं मुआवज़े जे इन फातिमा जे लाइ विढ़नि पिया। असां मौजूदु आहियूं ऐं असां हिन केस खे मुकमल तौर ते फॉलो कंदासीं। आवाज़ TV फातिमा फरोड सां गॾु आहे ऐं हुनजी फैमिली सां गॾु आहे ऐं हिन केस खे हिननि जे जवाबदारनि खे अंजाम पहुचाइण ताईं आवाज़ TV तव्हां सां गॾु रहंदो। मोहसिन बबर खे जेके प्रोग्राम इजाज़त ॾींदा। सत